संजा तू न जॾहिं खिलंदी आई ईअं थो लॻे ॼण पूरी काइनात मुरकी पई आहे। लफ़्ज़नि जो जादूगर आहे। ऐं मूंखे पका आहे तव्हां इलेक्शन में मूंखे ई वोट ॾींदो। अहिड़ी आवाम दुश्मन सियासतदान खे वोट जे ज़रिए तव्हां ख़त्म करे सघो था। ही सरकारी स्कूल आहे, को रईस अली नवाज़ खान जी जागीर नाहे। इन्हे जी सज़ा तोखे ज़रूर मिलंदी। पाण हाराए वियासीं धीअ। न बाबा न, असां खटे विया आहियूं। छॾियो मूंखे, मां चवां छॾियो मूंखे। मातर सलीम छॾ मूंखे। अॼु मुंहिंजो रत इंतकाम जे बाह में टहिकी रहियो आहे। भाॼी जो भाड़ियो। This time check is brought to you by Rose shampoo, Rose shine. पर केतिरो भॼंदो मां हुनजो मौत आहियां, मौत। पर हिकु न हिकु ॾींहुं गुलामू खे बाज़ वांगे छपे वेंदो सांस। सतार तू नौजवान आहीं, क़त्ल करण जे बजाए कानून जो सहारो वठ। कानून? हा कानून। कानून जो सहारो बि वतम। सतार तूं ॻाल्हि कर। रैस बाबा वाकई जी तव्हांखे सॼी ख़बर आहे त गुलामू मुंहिंजी भेण खे बेगुनाह मारियो आहे, बेदर्दी सां हुनखे क़त्ल कयो आहे। मां उमेद सम्झी तव्हां वटि आयो आहियां। मूंखे इंसाफ़ खपे बाबा, मूंखे इंसाफ़ खपे। गुलामो हाणे तूं ॻाल्हाए। रेस बाबा तव्हांखे त ख़बर आहे त को बि गैरतमंद मर्द इहो न चाहींदो त हुनजी ज़ाल वञी कंहिं गैर मर्द सां रंग रलियूं मल्हाए। बकवास तो करी कमीना। सतार तूं न ॻाल्हाए, फ़ैसिलो मूंखे करिणो आहे। गुलामो तूं ॻाल्हाए। बसि बाबा मूं ज़ाल खे गैर मर्द सां ॾिठो, उनखे थॾे ते कारी करे मारियोमांसि ऐं कारो भॼी वियो हलियो। न त उनखे मारिया, उन बदिले में तव्हां मूंखे 5 लख वठी ॾिना। बकवास तो करी। बस बस सतार, हाणे तोखे त शर्म अचणु घुरिजे। तूं कहिड़ो मर्द आहीं जो हिकु कारीअ जो पासो थो खणी इज़त ऐं गैरत ख़तमु करे छॾी अथई। तूं फ़ैसिलो करे छॾियो आहे। असांजे ओताक ते कारी जा फ़ैसिला न आहिनि थींदा, छो त कारीअ जी सज़ा मौत आहे, जेको गुलाम अॻुवाई करे आयो आहे। ठीकु आहे रैस, तूं भले कातिल जो पासो वठ पर सुठो नथो करी। अरे छा कंदे तू रेस खे? रेस जे गुस्से जी ख़बर न अथई छा? डरो था कमदार। मुंहिंजी भेण बेगुनाह कारी थी मारी वई आहे। मां चुप करे कोन वेंदुसि। जेकॾहिं तुंहिंजी भेण कारी थी मारी वेंदी न, तूं भले चुप रहिजां। मां इंतकाम वठंदुसि, इंतकाम। अरे एॾो मुर्ख माण्हू ई जो मूंखे थो लड़कारी ये हाणे कुझु न लठियुनि सां हणी मथो पाड़े रखंदुसि। बस कीअं चढ़ चयो बाबा? साहब गुलामू मंडे मुंहिंजी भेण खे क़त्ल करे छॾियो आहे। त पोइ मां छा कयां? साहब मां हुन ते रिपोर्ट लिखाइण आयो आहियां। पर मूं त ॿुधो आहे तुंहिंजी भेण कारी हुई ऐं गुलामू जी ज़ाल हुई। न साहब मुंहिंजी भेण कारी न हुई, इहो हुन ते गुलामू मंडे इल्ज़ाम हयो आहे। रईस अली नवाज़ खान फ़ैसिलो कयो हो ऐं कारे खां गुलामू खे 5 लख रुपया दंड जो वठी ॾिनई। साहब वॾेरो साणस मिलियल आहे। अच्छा अली नवाज़ खान को सां मिलियल आहे। ॾिस बाबा वॾेरे जो फ़ैसिलो थियल आहे, मां कुझु बि नथो करे सघां। मुंहिंजो अजायो वक़्तु न विञाए, हलण जी करे अथऊं। ॾिस सूबेदार साहब, मुंहिंजी भेण जो खून न लोड़, न त छा कंदे? धमकियूं थो ॾी। निकिर हितां त कंहिं न ढोटी अटका जे केस में अंदर। साहब इहो तूं सुठो नथो करीं, इहो इंसाफ़ न आहे।
पर हिकु ॻाल्हि मुंहिंजी यादि रखजां, इंसाफ़ मां ज़रूरु वठंदुसि। ख़बर आहे सतार मूंखे इन फ़ैसिले जी। रईस वॾो ज़ुल्म कयो आहे, पर परेशान थियण जी ज़रूरत न आहे। अदालतूं आज़ाद आहिनि। छा थी पियो? सूबेदार गुलाम खां पैसा वठी तुंहिंजी भेण जो खून लोड़े छॾियो, पर हाणे इहो खून न लुणंदो। ही तू छा थी चईंदी है? मूं तोखे हिन लाइ पढ़ायो जो इहो तुंहिंजे नानी जो ज़िद हो। असां में छोकिरियुनि जे पढ़ाइण जो रवाज न आहे धीअ। हा अम्मा, मूंखे ख़बर आहे। असां वटि न्याणियुनि खे कारी करे मारण जो रवाज आहे। न्याणियूं परे परे खां ॿ मट पाणी जा मथे ते भरी खणी अची सघनि थियूं, ॿनियनि जा कम करे सघनि थियूं, पर पढ़ी नथियूं सघनि। ॾिस धीअ, पर मूं त तोखे पढ़ायो आहे न। जॾहिं पढ़ायो आहे त पोइ नौकरी में कहिड़ो हर्ज आहे बाबा? ऐं हाणे त प्राइमरी मास्तरी जा अख़बार में नौकरी जा इश्तिहार बि आया आहिनि। ऐं पंहिंजे ॻोठ वारी स्कूल जी बिल्डिंग में जेकॾहिं मां न्याणियुनि खे पढ़ाईंदसि त कहिड़ो आसमान किरंदो बाबा। हा, आसमान किरंदो। असां वटि हिकिड़ो ई आसमान आहे। पाण वारो रेस इहो स्कूल खोलण ॾींदो? पर धीअ, रेस जे प्रकारनि जी त ख़बर अथई न। स्कूल में त ॿियो पियल आहे रेस जो, पोइ भला कीअं खणंदो अम्मा? अम्मा, रेस सरकार खां ॾाढो न आहे। जॾहिं सरकार हुकम ॾींदसि न त पाणे खणंदो। पर अमर, पाण वारो रेस त हर हुकूमत में हूंदो आहे। हूंदो ज़रूर हूंदो, पर अम्मा बाबा, ही मीडिया जो दौर आहे। हिक ई ख़बर सां रेस पाण सिधो थी वेंदो। अदी, मां त चाहियां थो तूं अॼु ई मास्तरियाणी थी वञ। असां केतिरा ॾींहं वॾेरनि खां ड्रिजी साह खणंदासीं। अरे मां सदको पंहिंजी भाउ तां। ॿई भाउ भेण ॿ अखर पढ़े आयो त छा रेस सां पढ़ंदो? अम्मा, साईं सलीम चवंदो आहे ही वॾेरा सिंध जी तरक़ीअ में वॾी रुकावट आहिनि। इन्हनि सां जहिड़ो ज़रूरी आहे। इहो सलीम त ॾाढो ॾुखियो माण्हू आहे, पर ख़ैर धीअ, तूं भले नौकरी कर। सच बाबा? अम्मा, अम्मा बाबा मूंखे इजाज़त ॾेई छॾी। बाबा बाबा थैंक यू। केॾी न जादूगर आहे हो। जॾहिं त ॻाल्हाईंदी आहे न, मुंडे विझंदी आहे। केतिरा भेरा सोचियो अथमि त हुनखे सभु कुझु ॿुधाए छॾियां, जेको मुंहिंजे दिलि में आहिस्ता आहिस्ता दुखी रही आहे। उन्ही खां अॻु जो इहो पंपण बणिजी पए, मां खेसि चई छॾियां। This time check is brought to you by भरोसे के 50 साल एंग्रो फर्टिलाइजर। पर कीअं चवां इनखे? संजा, तूं मुंहिंजे दिलि ऐं दिमाग़ ते ईअं छाइजी वई आहीं जीअं सावण जा घाटा कारा ककर आसमान ते छाइजी वेंदा आहिनि। मुंहिंजे दिलि जो आसमान संजा सां, मोहबत जे कारनि ककरनि सां छाइजी वियो आहे। जॾहिं हू ईंदी आहे, खेसि सभु कुझु ॿुधाइण जी कोशिशि कंदो आहियां, तॾहिं लफ़्ज़ ऐं ज़बान साथ छॾे वेंदा आहिनि। किथे हू मूंखे ग़लति न सम्झी वेहे। सर,
संजय तूं केॾी महिल आई आहे? उन महिल जेॾी महिल आउं ख़्यालनि में गुम हुयो। ओह ठीकु आहे। सर, बाबा मूंखे मास्तरी करण जी इजाज़त ॾेई छॾी आहे। वाह, तमामु सुठो। सर, मां इंटरव्यू में कामयाब त थी वेंदसि न? हा, छो न, मूंखे ख़बर आहे तूं ज़रूरु पास थींदी आहे। तूं इंतिहाई ज़हीन छोकिरी आहीं। सर, इहा त सभु अव्हां जी महिरबानी आहे। जेकॾहिं अव्हां मूंखे तरह तरह जा किताब पढ़ण लाइ न ॾियो आहे त मां कुझु बि न हुजां हा। संजय, हिकु ॻाल्हि चवां? जी जी चओ सर। मूंखे सर न चवंदी कर। छो सर? वरी सर? सॉरी सर। रुगो सलीम चओ। छो? इन करे जो मूं तव्हांखे पढ़ायो न आहे। पर तव्हांजो एहतराम त करणु घुरिजे न सर। हाणे त टीचर थियण वारी आहियो, मुंहिंजे बराबरि अचण वारी आहियो। ठीकु आहे। सर, हिकु सवाल कयां? चओ। तव्हां शादी छो न कई आहे? संजय, ॻाल्हि दरअसल इहा आहे त पंहिंजे ॻोठ में अक्सर बदे ते शादियूं थींदियूं आहिनि। नौजवान पंहिंजूं भेनरूं बदे ते ॾेई पोइ शादियूं कंदा आहिनि। जॾहिं खां मूं अखि खोली, न भाउ न वरी भेण त ठहियो, पर अमेड़ बि कोन ॾिठो। मां सम्झां थी अव्हां जी दर्द कहाणी खे। हाणे दौर मटिजी चुको आहे। का सुठी छोकिरी ॾिसी शादी करे छॾियो। संजय, तोखां बि कहिड़ी छोकिरी सुठी हूंदी? बाबा खे चवंदुसि तुंहिंजे संग लाइ। कमदार, तू तो मुझे इंतजार में बिठो ही ना। भला तो खे की खबर पई? मां नूरानी माणी आया ॾाढी सियाणी, पर मां मर्द जी विख विख के सुञाणींदी आहियां। मां मर्द जी फितरत खां वाक़ुफ़ आहियां। छलन मोजड़ी सुहिणी ॾिसनि दग जले बीह रहंदा आहिनि। सदको वञे, सही सुञातई। असल में न ज़ाल अथम न पुट पई। सॼी ज़िंदगी ईअं ई गुज़री वई। सोचे त मां नूरानी माणी सां इश्क कयां। ईअं न वरी सोचे वठ, मां नूरानी माणी आहियां बि ॾाढी सियाणी। ओ मुंहिंजी सियाणी, मुंहिंजो मतिलबु आहे मुंहिंजी नूरानी माणी इश्क में सोचबो न आहे। तू कलाम कोन ॿुधो अथई? असां इश्क मरेंदे वल वल कत्ल करेंदे, वल वल कत्ल करेंदे, वल वल कत्ल करेंदे। वाह ठटा छा थी? करंट लगी जा। मां तो में अर्थ ही कोने तो तू करंट जी गाल तो करी। खैर आ, मां तुझे इसके दरखास्त कबूल थी क्या, पर प्यार जो पहिरियों तोहफ़ो कहिड़ो ॾींदे? बस बी मुलाकात में तोला सोनी चूड़ी वठींस, पर वे कयूं कुर्बारी कचहरी। चङो, हाण मां हलां थी। जॾहिं सोनी चूड़ियूं आणींदे न तॾहिं कंदासीं कचहरी। मां नूरानी माणी आहियां बि सभिनीनि खे सियाणी। वाह मुंहिंजा मौला वाह, नूरानी माणी आहे बि ॾाढी सियाणी। मां बरेस अली नवाज़ खान जो बरखादी आहे, सिर्फ़ सोनियूं चूड़ियूं। खुश त आहीं न पुट? चाचा संघार, कहिड़ियूं तो ख़ुशी जूं ॻाल्हियूं पुछी? हा पुट, तोसां त वॾो नाहक थियल आहे। चाचा, ॾुख तो सिर्फ़ इन ॻाल्हि जो आहे त ग़रीब खे इंसाफ़ मिले किथे थो। हा पुट, ग़रीब त ॼाओ ई ॾुख ॾिसण लाइ आहे, पर बाबा सब्र कबो, अलाह वॾो आहे। अलाह त वॾो आहे चाचा, पर कुझु हथ पेर असांखे बि हणणा पवंदा।
चाचा जेकॾहिं ज़ुल्म ऐं नाइंसाफ़ी जॻह कंध झुकाए बीहंदासीं त अलाह बि मदद कोन कंदो। वाह सतार बाबा, ॻाल्हि त वाह जी कई अथई, पर असां ग़रीबनि वटि आहे बि छा? चाचा साईं, सलीम मूंखे वॾी आथत ॾिनी आहे। हुन मूंखे ॿुधायो आहे जेकॾहिं पाण ग़रीब मिली करे थोरी हिमत कयूं त इंसाफ़ मिली वेंदो। हाँ बा। हा चाचा। त पोइ बाबा हिमत कयो, असां त वॾेरनि जा ज़ुल्म सही सही ही उमिरि कई आहे। तव्हां नौजवान त अॻिते वधो। चाचा अॼु ज़रे घटि मूं गुलाम जो खून पे कयो, पर मास्टर सलीम अची वियो जो हू बची वियो। हाँ बा। हा चाचा। पुट, सभु को पंहिंजे खून जो बदिलो पाण वठे त हिते वॾी खून रेज़ी थींदी। तो सुठो कयो जो मास्टर सलीम जो चवण वतुई। सलीम पढ़ियल लिखियल छोकिरो आहे, इन नाहक खून जो इंसाफ़ तोखे ज़रूर वठी ॾींदो। चाचा तॾहिं त मां बि चुप आहियां। अब्बा, ग़ुलामूअ खे पैसे जे ज़ोर ते वॾेरो ऐं सूबेदारनि जी मदद कनि था। हा बाबा, हुन त न्याणियुनि खे कारियूं करे मारण जो ठीको खयो आहे। चाचा केसि ताईं पैसे जे ज़ोर ते कुॾंदो, हिकु न हिकु ॾींहुं हुनखे हिसाब ॾियणो ई पवंदो। हा बाबा, ॻाल्हि त भली कई अथई, पर हू आहे वॾो निभागो। चाचा निभागनि जो बि बाबो आहे, ॿुधो तम त वरी टीं शादी पियो करे। कंहिंखे पंहिंजी न्याणी माराइणी आहे जो हुनखे संग ॾींदो? बसि चाचा, पैसे जी लालच में अची माण्हू पंहिंजूं न्याणियूं ॾेई था छॾनि। हा बाबा, इहा ॻाल्हि त आहे। बाबर साईं ख़ैर। हाँ कमदार, वे दे ख़बर आहे त ख़ैर न? बाबर साईं ख़ैर आ, पर वरी छा? बाबा हू छोरो आहे न सतार। हा हू सतार न जंहिंजी भेण खे गुलामो कारो करे मारियो। हा बाबा उहो ई। छा थियो आहे हुनखे? बाबा हुन लोफर जो मथो ख़राब थी पियो आहे। उहो आहे न वेचारो गुलाम, उन ते कात नालो हमलो कयो अथई। पर गुलाम तो सही सलामत बीठो आ। वे गुलाम, वे बाबा वे। खुदा बचाए अथसि बाबा, न त हिन ग़रीब जो हू छोरो खून करे चुको हो। बाबा मूंखे उन माण्हू मां ख़तरो आहे। तव्हां उनखे घुराए अहिड़ी छिंभ कढोसि जो यादि करे, ऐं खेसि ख़बर पए त वॾेरे अली नवाज़ जे माण्हू सां मुंहुं अटकाइण केतिरो ख़तरनाक आहे। हा बाबा, गुलामू सही थो चए। ठीकु आहे गुलामो, तोखे डिॼण जी का बि ज़रूरत न आहे। बाबा साईं, छोरो आहे लोफर, मां जॾड़ो माण्हू, किथे कुहाड़ी खणी रस्ता रोक कयईं त मूं में न वेहण जी ताक़त आहे न भॼण जी। अड़े गुलामो, ॻाल्हि त ॿुध। बाबा साईं, ॿ मायूं मारियूं अथई, उहे बि कारियूं करे। अड़े धुरियुनि खां पैसा बि त मूं वठाए ॾिनामांइ न। हा बाबा, उहे बि तव्हांजा लख थोरा। रुगो थोरा मञण सां कमु न हलंदो गुलामो। कुझु खीसे खे खड़काए, मथां इलेक्शन आहे ऐं सियासी मुखालिफ़ त सफ़ा मस्त लॻा पिया आहिनि। पैसा न हूंदा त इलेक्शन किथां खटंदासीं? बाबा साईं, हुकुम खपे तव्हांजो। 2 लख रुपया पहुचाए वञ। ठीकु आहे बाबा, पर बाबा उन निर्भय खे सतान मां मुंहिंजी जान छॾाइजो। कमदार। जी बाबा। उन सतार खे मुंहिंजो न्यापो ॾिजांइ, चईंसि त रईस वटां थी वञ। बाबा साईं, तव्हांजी वॾी महिरबानी। बाबा कमदार, गुलाम सां गॾु वञ। गुलाम खां 2 लख रुपया वठी मोटी आ। हाज़िर बाबा। हाज़िर। शाबाश शाबाश। पाया बोस किए जा जोड़ा, पाया बोस किए जा जोड़ा। बाऊ भूरा के जला बोस किया जोड़ा पे पाई बुधा। बाऊ नूरा तू? ओ बाऊ बे हे तेरुगो बोस किया जोड़ान, पर जे सिर घुरे तब राय दिया जां गुरु कपे पंजे हथड़न सा ध्यान से। अरे सिर हूं दुई ने दीते की के हल्ला थई कूड़ा। अरे चरिया
ये मिड़ई चबो आया। अरे यो माशूक आहे केड़ो जे ला तू सिर ॾियण लाइ तैयार आहीं? हाँ? अरे वाह तो मोतबर। This time check is brought to you by Connect by HBL. अब लाइफ है सिंपल। के बुधाया सुभान राज खोले हनी कारो करे माराई। अरे चई चातो यार ते भी शक। अरे चरिया यारन मां यारी निकरी वई थई, रुगो गद्दारी थई गद्दारी। यार मां तो सा गद्दारी कोन कंदुस, इहो तो सा मुझो पक्को वाइदो आ। जे कदा तू न तो बुधाई न, हाँ मुझो महबूब लश थई लश। हाँ हाँ जिंजो पंज मणो वसन आई पंज शेर जा पैर, हथ तो हथोड़ा। हाँ अरे यार या महबूब जी सिफत पियो करी या कहीं दहशतगर्द खंडे जारी पियो निभागा। अरे चरिया वो दहशतगर्द ना है, वो सोणो आ मन मोणो आ। ही गुलाम हुन अॻियां हीणो आ, पर हू मुखा बीणो आ। चरिया एड़ी हिणाए पब न कजा मता मुक्त में मार जीवनी। अदा भूरा पो भला तू पंहिंजे महबूब जो नालो तो ॿुधा। अरे छदिन ॻाल्हि खे, हल त हली साई बूटी पियूं, वक़्तु आयो त पोइ ॿुधाईंदो सही। हाँ यार अब ठीक ॻाल्हि सच्ची कई। क्वालिफिकेशन